सब खां पहिरीं त आऊं उन्हनि दोस्तनि खे शाबस ॾींदुसि जिन दोस्तनि ही मेड़ाको मचायो ऐं इन्हनि टिनी माण्हुनि जे हवाले सां हिकिड़ी यादगिरी असां सभिनी खे ॾियारी। न त अक्सर ईअं थींदो आहे केॾा महरूफ़ ऐं मशहूरु माण्हू हुजनि पर जेकॾहिं हीअ दुनिया छॾे था वञनि त पोइ उन्हनि खे तमामु थोरा माण्हू आहिनि जेके सरासर ऐं हमेशह यादि रखंदा अचनि था। ही टेई माण्हू मुंहिंजा क़रीबी वेझा माण्हू रहिया। असां अदबी लेॾे जा माण्हू किथे न किथे गॾु साथ में सलाड़ियल हुआसीं, पर वक़्त खां अॻु में इहे माण्हू हलिया विया। मूंखे ॾाढो अफ़सोस आहे छाकाणि त असांजो ईअं साथ हूंदो हो। टेई माण्हू पंहिंजे पंहिंजे तौर ते ॾाढा भला ऐं लाजवाब क़िस्म जा माण्हू हुआ, ख़ासियतुनि सां टिमटार माण्हू हुआ। हिननि में इलाही ख़ूबियूं ख़ासियतूं हुयूं ऐं शाइर बि हुआ। टेई रसूल बख़्श ॻाल्हि करे वियो कुरैशी साहिब त उस्ताद बि हुआ, या मूंखे बि ख़बर आहे छाकाणि आउं बि उस्ताद रहियो आहियां। ऐं टेई हिकिड़े ई शहर जा हुआ, लॻभॻि वेझा वेझा, पाड़े बि हिकिड़े जाइ सम्झो। त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जो असांजे दोस्तनि टिनी चइनी तंज़ीमनि गॾिजी हिकिड़ो इहो उन्हनि जे सार संभाल लाइ हिकिड़ो मेड़ाको कोठायो आहे। ऐं उन्हनि खे हिकु दफ़ो वरी जस्तो ॾियां। हिननि माण्हुनि में पंहिंजूं पंहिंजूं ख़ूबियूं हुयूं। ज़ाकिर जे लाइ आउं हुनखे चवंदो हुउसि, ज़ाकिर मुंहिंजो क़रीबी माण्हू हो, दोस्त हो। पंहिंजो नूरदीन ऐं ज़ाकिर मुंहिंजे ई सोहबत में अदबी दुनिया में आया हुआ। नसीम खत्री साहब, उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब, साईं कलंदर लकियारी साहब, अज़ीज़ जाफ़ानी साहब, इहो हिकिड़ो हल्को हो। पोइ आउं हिननि ॿिन्ही नौजवान खे वठी हुन हल्के में वियुसि। पोइ हर कंहिंजो पंहिंजा पंहिंजा तौर तरीक़ा आऊं अख़्तियार कयूं, हुन ते का बंदिश कान हुई असांजे तरफ़ां। अदबी लॾो आहे, भले ठीकु आहे, पंहिंजे हिसाब सां हले, पर सभिनी में पंहिंजूं पंहिंजूं ख़ूबियूं हुयूं। निमाया ख़ूबी जेका हुई ख़लीफ़े ज़ैनल में, इहा एतिरी नुमाया हुई जो उनखे हिकिड़े पासे रखी नथो सघिजे। वॾे में वॾी ख़ूबी हुनजी हुई महिमान नवाज़ी, ऐं हुनजी एॾी वसी दोस्ती हुई। जीअं साईं ॿिया ॻाल्हि करे विया आहिनि त जिते जिते वञणो थींदो हो त उते ज़ैनल जी पुछा थींदी हुई ऐं ज़ाकिर जी पुछा थींदी हुई। अलबत नूरदीन जाती छॾे ॿाहिरि न निकितो, भलो शाइर हो, इलाही हुन में ख़ूबियूं हुयूं, इलाही हुन जो टैलेंटेड माण्हू हो, पर जाती खां ॿाहिरि न निकितो। ऐं हुनखे चवंदो हुउसि, बाबा जाती छॾ त तूं कुझु जेको आहे सो पंहिंजी ख़िदमत बि वधाए करी ऐं कुझु सिखण ऐं सेखारण जो मौक़ो बि तोखे मिले। पर हू हमरा जेको हूंदो कुझु पंहिंजे तबियत जो माण्हू हो, जाती खां ॿाहिरि न निकितो। ज़ाकिर जे लाइ मूंखे अफ़सोस ही आहे त हू रुॻो घुमियो फिरियो ऐं चवंदो हुउसि त बाबा हीउ जेको घुमे फिरे थो इहो तो सफ़रनामनि जी सूरत में लिख, यादगिरी इन सूरत में लिख। नवाज़ साहिब खे ख़बर आहे, डॉक्टर बलोच साहिब किताब जेको लिखियो आहे पंहिंजो, उहो ॿिनि हिसनि में, हाणे त पहिरीं त 10 भाङनि में हो, पर हाणे 2 हिसनि में आयो आहे। डॉक्टर साहिब खे चयूं साईं पंहिंजी सवाने लिखी, बाबा इहा मुंहिंजी सवाने आहे। मशहूरु किताब आहे जंहिंमें सम्झो त हुन सॼी सिंध खे जेको आहे सो अदब सकाफ़त ऐं ॿियनि हवालनि सां सेड़े छॾियो आहे। ज़ाकिर खे इहो मौक़ो हो, पर पोइ अलाह ॼाणे छो इन तरफ़ हुन ध्यानु कोन ॾिनो। जेकर न त ज़ाकिर वटि एतिरो मवाद हो ऐं वॾा किताब जेको 2, 4, 5, 6 लिखी बि सघियो, पर पोइ कोन लिखी। त उन जा कारण कहिड़ा हुआ उहो त हुन हमरा जे सीने में उहो खणी वियो। ज़ैनल सां बि इहो मसइलो थियो त हुन वॾो क़ाबिल माण्हू हो, शाह जो त पंहिंजो वॾो पारखू हो, शाइर हो, ऐं शाह जो कलाम हुनखे इंतिहाई घणो यादि हो। पर हू बि शाइर हुजण जे सूरत में पंहिंजो कलाम सेड़े कोन सघियो ऐं उहो इहो हिकिड़ो वॾो सम्झो त ख़ाल चइजे या नुक़सानु चइजे इहो थियो। त नूरदीन जो अलबत हिकिड़ो किताब छपियो, सुठी ॻाल्हि आहे, सम्झो त हिकिड़ो किताब बि छपियो न। हाणे ॻाल्हि हीअ आहे, नवाज़ साहिब खे ख़बर आहे, ॿिया सभु दोस्त वेठा आहिनि, ज़ी शऊर माण्हू वेठा आहिनि, त उहो माण्हू कॾहिं बि कोन विसारियो वेंदो जंहिं हिते किताबी सूरत में कंहिं न कंहिं मौज़ूअ ते कुझु न कुझु मवाद छॾियो। 50 साल थियनि, 100 साल थियनि, सदी गुज़रे, पर उहो माण्हू विसारियो कोन वेंदो। मीर अली शेर काने ठठवी खे
400 साल थिया आहिनि, पर जेकॾहिं को सिंध जे तारीख़ ते लिखे थो त तोहफ़त इकराम खे अॻियां रखे थो। उन खां अॻु में तारीख़ मैसूमी लिखी वई, तंहिंखां अॻु में फतेहनामो सिंध जंहिंखे चचनामो चयो थो वञे। इहे टे सिंध जा मुखी माख़ज़ आहिनि। जेकॾहिं इहे न हुजनि त असांखे ख़बर ई कान पए त 100 साल अॻु में सिंध छा हुई। साईं आहे न त ही मवाद जेको माण्हू अहलियत रखे थो ऐं उहो छॾे वञे थो त उनजी बि यादगिरी, पर गॾोगॾु असांखे उन वक़्त जूं हालात जेके आहिनि समाजी, उन्हनि जी ख़बर बि पवे थी। त हिते टिनी दोस्तनि ते सभिनी सुठो ॻाल्हायो, बहितरीन अंदाज़ में ॻाल्हायो।